Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. किरण जो मशकिरन जो गोठ तई मशकिरन जो मशकिरन जो गोठ तई चाचा कल्लू झंग जे ख्याल सां वेठो ही छा चरियो ही छा हिते वेहबो आहे हिन ट्यूब तेल ते असां जेको मशकर जे ॻोठ जूं मायूं जेके आहिनि उहे तड़कण ईंदियूं आहिनि कपिड़ा धोइण ईंदियूं आहिनि पाणी भरण ईंदियूं आहिनि जेकॾहिं अहिड़ो गंद कहिड़ो अथई भाणो ॼणियो अथई त चाचे मींहं वारी बनीअ खे ॾे न अरे लालू लकड़ जेकी तूं ॻाल्हि सोचींदो उन लाइ न आहियां वेठो मां पुलिस जे खौफ़ खां वेठा पुलिस कीअं कुतनि जे खौफ़ खां अची लिकी वेठो आहे अरे चाचा कुझु बि कोन्हे ॿाहिरि निकिरी हलिया हलिया पर कर ख़बर ॻोठ ॾे त खेर हो न हा हा ॻोठ ते खेर आहे अला अञा बि खेर कंदो ॾे ख़बर को सिलसिलो अचण वारो आहे छा अरे न मां ईअं थो पुछां भला कफन वफन थी वियो कफन दफन केर मरी वियो आहे अरे इहो निभागो मिठल ॿियो केरु मिठल कहिड़ो ॾोह कयो जेरे खे पूरींदा मिठल चेरो आहे मिठल बि चेरो आहे वलू बि चेरो आहे सेठाणी बि चेरी आहे तुम्हारी चिलकणी बि चेरी अथई अच्छा अच्छा हूंदा तुंहिंजा चाचा मां रंग कयो माशूक लॻो घुमंदो अथव तव्हां लालू कसंदे मां जो पक अथई न त मिठल चेरो आहे हा हा रुपए में 2 रुपया पक अथव मिठल चेरो आहे पोइ हल त हलूं ॻोठ हल यार हबीब हैया हैया हबीब हैया हैया हबीब हैया हैया ये कंहिंजी लाश सुठी पई आहे मामा बोलो तबियत ठीक है अच्छो मथो अटो खरा अरे मूंखे मामा थो जी शर्म कोन थो जी अहिड़ा पातो अहिड़ो ठोकिया जो ॿुॾी नथो मरी अरे ॿुॾंदे किथां दरिया में पाणी आहे कोन कंहिं चुढे में जी ॿुॾी मर तोते मयार कान तूं न दा तुंहिंजी तबियत ठीक न तूं न इन करे तूं कावड़ करतन हा तोते मयार कान तूं भला मां तव्हांजे घरां शादी करण वारो आहियां पोइ तव्हांखे मामा न चवां त पोइ भला अदा चवां जेको अचे मामा वॾो चाकुई ॾाढा वॾो चाकुई अरे मूंखे ॿुधायो त मूंखे थियो छा आहे अरे मूंखे इहो त ॿुधायो भला मूंखे का गोॾनि में खंघा लवेरिया थी आहे ॿी जेका हाणे नई बीमारी निकिती आहे D3 उहा थी आहे या दुन मां साहु थो खणा थियो छा आहे आख़िर मूंखे जो अचे मूंखे वरायो अथव अरे जो मच्छी मार्केट आहे या सब्ज़ीअ जो को दुकानु आहे जेको थो अचे भॻो थो अचे अदी किथे आहे सेठाणी किथे आहे वलू किथे आहे तव्हां हिन घर में ॾिठो छा आहे अने बहाने 30 रुपए जी चांहि बि पियो वरी जाड़ा खान कुतो झल अचूं था आख़िर तव्हांजो मक़सदु छा आहे न न न न तूं त सफ़ास ठीकु कहीं मुंहिंजो मतिलबु मां त सेठाणी सां मिलण आयो आहियां माना तूं मुंहिंजी भेण सां मिलंदी अरे मां कॾहिं भेणे सां मिलियो आहियां त मुंहिंजी तूं भेण सां मिलंदी इज़त सां शराफ़त सां हितां वापसि हलियो अञा सिरोटो हेॾे मुंहिंजे पासे में पियो आहे त अहिड़ो ठोकींदोसां जहिड़ो गिदरो भञिबो आहे ईअं मथो भञी छॾींदोसां न न अदी सेठाणी तुंहिंजी भेण आहे त पोइ मुंहिंजी बि भेण आहे तूं कावड़ न कर ओ इते मर अरे कावड़ छो न कया 20 लख रुपया लोकड़नि वात में था अचनि वात में जेका मुंहिंजी सुखड़ जा चटु करे वई 20 लख रुपया मूंखे चरियो करे छॾियो त नीम पागल थी वियो आहे मां इस्पताल में ॼाण थियुसि न किथूं पधर में ही मुंहिंजो मुहकारो ही मुंहिंजो मुहकारो मुंहिंजे इश्क करायो आहे ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न अच्छी भाभी लालू त टंगू दी भन्यास तो ने भागो के मिले हिते खबरदार उठी भी मां जी तोखे मारींदस मूं छा कयो थो मां केड़ा मां तुंहिंजा मेहा चोराए खाई वियो आहियां अरे मुआ पञा ये हथ हेठ कर किथे तुंहिंजे बगलन जी धप में मां बेहोश न थी वञा मुंहिंजे बगलन जी धप मुझे छा तो थिए अरे
मूंखे उथी छा थियो छा थियो? अॼु तो सां हिसाब किताब कंदसि व्याज समेत वसूल कंदी सही। अरे हेॾे लाली, अॼु भला वॾी व्याजण थी वई। तूं पक त कर, कलू कारे जी धी आहे वलू व्याजे जी। अरे मां धी कंहिंजी बि हुजां पर ज़ाल त तुंहिंजी आहे न। हा या त आहीं, पर ॿुध इहो काकड़ो करे माण्हुनि खे छो थी ॿुधाए? लालू ॾिस तूं सुठो मूंसां नथो करी। लाला कलाली छा में सुठो नथो कयां? जेका नौकरी कयां थो, जेको कमकार कयां थो, उन में सुठो नथो कयां छा? उहो कम न, हू कम जेको तूं अॼुकल्ह लिकी लिकी करे रहियो आहीं। हुकम लिकी लिकी हो क्या? कहिड़ो कम आहे? पावली मुंहिंजी भेण आहे न, इहा ॻाल्हि तूं सम्झी थो न? अब तुंहिंजी भेण मां भॼाए थमास या तेरी थी छा? तुंहिंजी भेण मुंहिंजी थोरी आहे। मना तूं कोन मुणंदी? हा असुल कोन मुणे तो छा छा छा? बे त मां तोखे ॾिसां थी। अरे आजा आजा, अरे निकर ॿाहिरि मुआ टंगू त तुंहिंजी मां भञा। अरे नकर मां चयो थी नकर ॿाहिरि। तूं पाण खे सम्झी छा थो? हा नकर मां तोखे ॾिसां, तूं कोन मुणंदी। अरे नकर मां तोखे उथी चाचा कल्लू, मां हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां। तोखे ख़बर नाहे, मां सभु सुञाणा थो हर माण्हूअ खे त केरु केतिरे पाणीअ में आहे। लालू अथई ॿिलो, छफा ॿिलो, वते तो परवा खीर खारींदो। अरे मवाली, लालू जी गिला न कर, लालू अहिड़ो नाहे। मामा कल्लू गिला कंदा अथई ॿिला, असां त मवाली मुड़ुस आहियूं। गिला न थई आहे, गिला त अञा अचण वारी अथई। मवाली, मूंखे सभु ख़बर आहे, तूं लालूअ ते सड़ी थो। अरे तोखे मवाली करण वारो बि इहो लालू अथई। अहिड़ी ॻाल्हि नाहे, तूं सम्झी नथो ॻाल्हि खे न। मां तोखे ॿुधाए छॾियां, अॼु या सुभाणे या अची वेंदई लालूअ वारी। केरु अची वेंदी? चाचा कल्लू, हेॾो त दिमाग़ अथई मट जेॾो, इन में अकुल जहिड़ो विझराई छो नथो? हो भला ॿियो नथो मिले चाइना जो अकुल विझरा, मन दिमाग़ कमु करई। असुल में पावलीअ ते लालूअ जी गिला अची वेंदई। लालूअ खे मां चङी तरह सुञाणा, पिते खां वाक़ुफ़ आहियां। जीअं तायो कॾहिं खे सुञाणे, मां ईअं लालूअ खे सुञाणा। लालूअ खे मूं पंहिंजे हिन भिरुनि सां ॾिठो आहे। भिरुनि सां? चाचा कल्लू, अकुल बि का शइ आहे, वाधू इज़त बि का शइ आहे। भिरुनि सां न, मतिलबु आहे भिरुनि खां थोरो हेठि कुझु पंहिंजो बि अकुल इस्तेमालु कयो न। मवाली, सम्झी ॻाल्हि, न त टक्कर हणी दून फेरे छॾींदोसांइ। नाराज़ न थी चाचा कल्लू, मां सुहिणी सलाह थो ॾियां, छो त मां बि वॾे जुग जो माण्हू आहियां। मुंहिंजे दौर जूं बसूं ई सड़ी वयूं, पर असां ॾिसी त मन माशूक लॻा पिया आहियूं न। असुल में सिंधीअ में इहो पहाको आहे त धीउ धण विहारणु चङो नाहे। धण विहार त चोर कायो वञनि, धी विहार त वरी लालूअ जहिड़ा दोडा खयो पिया उन्हनि खे ॾिसनि। बाबा, तो त मुंहिंजो मथो ई फिराए छॾियो आहे। तूं चवण छा थो चाहीं? हे अलाए नओं अलाए छा रवां थो थी छा? एतिरो अकुल कोन्हे बाबा। भाॼी चढ़ियल भाॼी ऐं धीउ खे घणो टाइम नाहे रखिबो। भाॼी घणो टाइम रखंदे धप करे वेंदी, केरु खाईंदुसि? ऐं धीउ खे बि घणो घर में नाहे विहारबो। जवान थिए, शींहं कुल्हे चाढ़े छॾीसि, शींहं खयो फिरंदो वटे त ख़बर पए। शींहं अॼुकल्ह आहिनि किथे? हे घणा आहिनि? टे आहिनि। अखियुनि जो इलाज करा, अंधो थी वियो आहीं उमिरि जे हिसाब सां। ॾिसी हिते कोन थो, अॻिते छा ॾिसंदे? बाबा, मुंहिंजो मतिलबु आहे शींहं 5 फुटनि जो शींहं। हे ॾिस, हिन शींहं कुल्हे ते चाढ़े छॾीसि, वतांसि घुमाईंदो, कंहिंखे ताक़त न आहे जो ईअं अखि खणी निहारेसि। हाँ, हे शींहं हुजे, हे शींहं त पोइ कॾहिं वरी कहिड़ा हूंदा? मश्किरन जो ॻोठ तई, मश्किरन जो ॻोठ तई, मश्किरन जो ॻोठ तई, मश्किरन जो ॻोठ तई। चिलकणी, मां तुझे मोहब्बत में तमाम वॾी कुर्बानी ॾिनी आहे। उठ जॾी कुर्बानी ॾिनी आहे। तूं बि मुंहिंजो थोरो क़दुरु कर न, मूंसां शादी कर त पंहिंजी खाना आबादी थिए। नंढड़ा नंढड़ा ॿार ॼमंदा, नंढड़ा चूज़ा खेॾंदा पिया। तुंहिंजे करे मां जेल कटिया, जेल। मिठल मिठा मुंहिंजा सोना सुठा, मां छा कयां ॿुधाए न। अम्मा थी चवे त इहो मिठल आहे न, इहो सुञो आहे, फ़क़ीर आहे, मिस्कीन आहे। इन वटि त मुंहिंजी सुर्खी पाउडर जा पैसा बि कान्हनि।
अञा ॿुधायो मां छा कयां? हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठेका मां तोसां शादी करण थो चाहियां तोखे ख़रीद नथो कयां पताशन खां तुंहिंजा पैसा मोटा आहिनि मां विराए सघां थो चरिया अम्मा थी चवे त मां हुन हाजी साहब सां शादी कयां। हा हू थी चए न 100 दफ़ा करे 50 दफ़ा करे लख दफ़ा करे न करे मरे भरी करे वरी बि न सम्झे। अम्मा जे चवण जो मतलब आ त मुंहिंजी शादी हुन हाजी साहब सां कराईंदी ऐं हुन वटि एतिरी मिल्कियत आ जो असांजा बच्चा वेही खाईंदा ऐं तूं बि खाईंदे। चिलकणी इन हाजी जो नालो वरी न वठ मूंखे आतस अचनि इहो हाजी न थई गटर जो भगल पाइप ऐं हूअं बि बच्चा वेही खाईंदा न वेही कमाए न आहिनि खाईंदा। अरे हा मां त इहो सोचियो ई न। इन जी माना त अम्मा मूंखे बेवकूफ़ थी बणाए। हाँ ॿियो न त सोच सोच ईअं न थिए तूं माणे वांगुरु कुराड़ी थी वञी ऐं मां हिन घोबाटे वांगुरु खंचकर थी वञा। बस मां सोचे छॾियो आहे मिठल मां प्यार तोसां थी कयां न शादी मां हाजी सां कंदसि छो त अम्मा थी चवे त पेट प्यार सां नाहे पलबो जॾहिं हाजी साहब मरंदो न उन खां पोइ तोसां शादी करे छॾींदसि। सही आहे ईअं हाजी साहब जी जेका मिल्कियत आहे न उहा बि असांखे फबी वेंदी ऐं असां ॿिन्हिनि जी शादी बि थी वेंदी। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका न वञे न इहो सौदो मूंखे क़बूल न आहे जे इहो पोइ हाजी न मरे त पोइ मुंहिंजो छा थींदो? अरे हा मां त इहो सोचियो ई न आहे। सोच सोच मां चवे थो सोच न त मां ख़ुदि करे छॾींदोमांइ। ओ भला ज़हराणी ॾे मां न सोचां थी। वालेकुम सलाम कीअं आया आहियो? जल्दी जल्दी कम ॿुधायो मूं वटि वक़्तु न आहे। साकनरा हिकिड़े अमरा खे फे ॾियणी आहे। उन हिकु अमरा जे पारां 5 अमरा ॿिया अची विया त पोइ हा त पोइ उन्हनि खे बि ॾींदा साटो जीअं मुंहिंजे पीउ जो भॻो ई घाटो। इन्हनि जो मतिलब त 6 अमरा न वेणो आहे। हा हा त पोइ पैसा बि 6 अमरा जे मार कुटाई जा ॾियणा पवंदई। हा हा ॾींदासीं। पैसा ॾियो ऐं हमरा ॾेखारियो। हे ते मोबाइल ऐं ₹1,00,000 जो चेक इन मोबाइल में हमरा जो फोटो सेव थियल अथई। चेक हींअर जो हींअर कैश करा। अड़े झल अड़े हे त फ़क़ीर आहे हिन त मां पंहिंजी ॾाठ रखंदुसि ॾोड़ो थी वेंदो हिनखे त मां उथलाए उथलाए मारींदुसि। पुलिस खां मां छो थो जा मिठल हिन भागो त अञा चेरो आहे मूंखे ॾियणु न खपे दिलेरी जो मुज़ाहरो करणु खपे। किरोड़नि जा केस था हल कयूं न चाह न पाणी न बीड़ी न सिगरेट हाँ साहब कल्लू कल्लू असांजा वॾा केॾा दिलेर असांजो ॾाॾो मरिया त कुतनि खां बि कोन टिजंदो। हेॾा हेॾा साम्हूं हथियार त कोन अथसि न तव्हां? न न कुझु बि कान वठोसि न वञे अचो। कल्लू छा है? मार भाई 12 जो हाँ फाड़ी दे जा तो ते मिठल फरियाद दिया तो मथो वणी मिठल जी कुहाड़ी फाड़े विधी आहे। न न साहब जो कूड़ा कूड़ सच जो फैसलो सेठ धनु कंदो तू फिलहाल थाने ते हल। थाने ते त असांजा अब्बा ॾाॾा बि कोन विया आहिनि मां वरी तव्हां सां कीअं थाने ते हलंदुसि? अब्बा घणा अथई ॾाढा घणा अथई। थाने ते छो न वेंदा थाने ते छबर जाम आहे। अड़े रे असांजा वॾा माण्हू आहे घोड़ा थर इहा सिपाहियो टूट पड़ो मन पकड़ियो। ए मुखे न कल्लू रखे ओए भगो थोड़ी भगो पेरे बुधा ना कल्लू मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई। पावली मां चए थी सुधरी वञ। हाणे सुधरियल हूंदी तूं अदी ॾिस अचण साणी विणण न कर। तोखे शर्म नथो अचे? शर्म आहे कहिड़ी भला जो नालो मूं त अॼु ताईं ॾिठो ई कोन्हे। लालू मुंहिंजो मुड़ुस आहे इहा ख़बर त मूंखे हुई कोन जो मूंखे तूं ॿुधाइण आई आहीं लालू तुंहिंजो मुड़ुस आहे। अदी इहा त सभिनीनि खे ख़बर आहे त लालू तुंहिंजो मुड़ुस आहे। कोई बि लालू जी जान छो नथी छॾी? अदी
तू चवण छा थी चाहीं? तू ॿार नाही जो मां तोखे समझायां। सुकल सांडरी खबरदार थी ढकण या पत्थरण या भले कुहाड़ियर पर इल्जाम न हण मुते न त मां बि कल्लू जी धी आहीं। एड़ी मार दींदी सही जो सॼी उम्र याद करनी है। हिकड़ी चोरी दी सी ना सॉरी बी त मां तोखे ॾिसां थी। लालू को लॉलीपॉप कोने जो मां तोखां फुरे वेंदस ॿारन वांगर बी त मां तोखे ॾिसां थी। हाड़ी बी सी छा अम्मा चुप अम्मा अम्मा चुप अचे अम्मा तो चवास थी हींअर जो हींअर तो गई ता परणाए कढे होती थी ॿियनि जा बस कटी थी। कुछ भी थी पवे छा बि थी पवे आंधी अची वञे तूफान अची वञे पर अॼु मां मूंखे ख़बर आहे त तूं चांहि पीअण खां सवाइ वापसि कोन ऐसा तोखे वाकई चांहि प्यारियूं ज़रूर पर ख़बर थी छा आहे अदे जमाल घोटो ख़तम थी वियो आहे न। हा जमाल घोटो ख़तम थी वियो चुप तव्हांजे घर जो पाणी पीअण मुंहिंजे लाइ हराम आहे। अॻे जेका मूं चांहि पीती न उन जेका मूंसां हालत कई उहा मूंखे अॼु बि यादि आहे ऐं उन खां पोइ मूं चांहि पीअण खां ई तौबा कई। अरे त पोइ बीठो छो हुई घर तड़ो अथई सफ़ाई ठोयो हुई वांदो हुई। अॼु मां शादी जी तारीख़ वठी पोइ वेंदुसि। हा चरियो थियो ही छा अब चरियो धातूरो पीतो थे यार हिन उम्र में और भेण जी शादी कराई दी बुढ़ी न तो मरी। अरे मां तुंहिंजी न भेण जी ॻाल्हि कोन थो कयां इन मुक़ाम जी चिब खां त मां चिबरो ई भलो आहियां। अदा वञ तूं अंदर वञ आराम कर। अदा अदा हेॾे हलो हेॾे आ वञ अंदर वञी आराम कर। सेठाणी अॼु मां तोखां शादी जी तारीख़ वठी पोइ वेंदुसि। खोड़ तारीख़ ॿुधाए घणी तारीख़ हूंदी आहे? हिकिड़ी तारीख़ मुंहिंजी ऐं चिलकणी जी शादी जी तारीख़ बस ॻाल्हि बि इहा वटि तारीख़ ॾे। फेब्रुवरीअ जे 30 तारीख़ मेहंदी वनवाह 31 तारीख़ शादी बस हाणे त पक पई न। ऐं हा इहा तारीख़ यादि रखजांइ वरी न फिरजांइ। ॾे पैसा ॾे मिठाईअ जा पैसा त मां दावतूं हलायां न। हबीब हैया हैया हबीब हैया हैया मिठाई जा पैसा कॾहिं खणी हाय ॼणे मां मुकाल ॿारनि जो हे बि सऊदी घुमी आयो आहे। अरे तोखे ख़बर ई कोन्हे आजी सेठाणी सिर ॾींदी आहे पर सुर कंहिंखे बि कोन ॾींदी आहे। असांखे चेती पई आहे जो तोखे मश्किरन जो ॻोठ तई 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 मश्किरन जो देख बड़े लाली मुंह थेड़ो थई पेट में वटु पियो थई पर थी मुखा यो किनो मुंह खणी मुसा न गलाइंदो कर। किनो मुंह छा थियो मुझे मुंह ते छेड़ो था फैला छा किनो मुंह थियो यो मछरी जाया थी करे जदी थे बुध यो भला फूदने में फेर आया वटा खोटा है तुंजी नियत खोटी आ। नियत मुझे के छा कंदी केड़ो मुंह तुजो सीधो सामान खुटायो आ तो जो सामान चे मां वठी आयस न एडी ठुठ जेडी क्रीम जी शीशी वठी आयो मैं दे खबर भला उठ जे बूथ के द्वारे उनके मखींदी है जा हेडियो क्रीम थो आने अला काडे गुम थी वने बुध और मैं तुंजे ला वठी आयो जो कोई वारन के रखो कबो। हा छो न आणी दे छो जो मां पोड़ी थी वई आ न मुजा मथे जा वार भी अच्छा थी विया न को एकड़ी लठ भी वठी अची आ न निभागा लठ चोप न दिया जा भला बुध अज तो मिर्चन सामान खादिया चाहिए कोड़ो कोड़ो पैसी गलाई। अरे हेडे तो शर्म न तो दे शर्म छा जे लाई तो केड़ो मा कचहरी में छट छड़िया। अरे चरिया तुने अक्कल कम छड़े होवा। अरे चरी
तोखे ॾिसण सां चङनि भलनि जो अकुल कमु करणु छॾे वेंदो मां त वरी बि लालू आहियां इहो मखण मूंखे न हण अल्लाह तूं पाण मखण लॻी पई तोखे मखण हणण जी कहिड़ी ज़रूरत आहे लालू पावली तुंहिंजी साली ज़रूर आहे पर मुंहिंजी भेण आहे उहा हुन सां छेड़छाड़ कंदे तोखे शर्म अचणु घुर्जे लाली जेकॾहिं पावली तुंहिंजी भेण आहे न त सम्झ मुंहिंजी बि भेण आहे तूं छा सम्झो आहे असांखे त गैरतमंद मुड़ुस आहियूं नंगनि तां निसार थींदा आहियूं उहे ॿिया थी जेके चवंदा आहिनि त साली आजी घरवाली वरी वठत अचतुन बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अचे मिठाई वठतुन छाजी मिठाई वेणे पे पोरा चरिया मुंहिंजी शादी थिए तुन उन करे मां मिठाई विराए तुन अरे शादी न कर पछाड़ी उम्र में ख्वार थियो ही नेका त मरी वने सुठो ही हां निभागा तुन एड़ी वाई त न कढतुन साहब छा है अचे दा तव्हां बि मिठाई खाओ तुन मुबारक हुजतन सेठाणी मूंखे संग ॾेई छॾतुन मुबारक अथई कॾहिं तो सेठाणी सां शादी करी अरे ईदन निभागा मां सेठाणी सां शादी न करतुन हाजी साहब त पोइ कंहिंसां तो शादी करी ख़बर सां मिलाए ताड़ो अरे न चरिया तोखे ख़बर तो न तुन मुंहिंजी ऐं चिलकणी जी शादी थियण तुन सच्ची हा हा सफ़ा सच तुन सिपाही सुमर ॻाल्हि सम्झ में नथी किरोड़नि जा लखनि जा केस था हल कयूं न चांह न पाणी न बीणी आहे हिते बुस में बि था सड़ूं इहो कल्लू चाटू वाला करे गुम थी न न मां कुझु बि कोन कयो आहे ख़बर आहे तो कुझु न आहे कयो कल्लू के किथे ॾिठी कुठी न बाज़ाद कॾहिं साहब कुकड़ बि कान कुठी आहे अरे बुढ़ल बोड़ा कल्लू कल्लू थुलो मुचुर किथे ॾिठी सफर न साहब हिते आयल जो मस्करनि जो ॻोठ मां उते रहंदो आहियां कॾहिं कॾहिं वेंदो आहे न ओ सकर बोड़नि जी मीटिंग आहे पोइ गाॾी ते वेंदो आहे न तंहिंजे पंधि बंदि हूंदो आहे साहब छॾीसि रहंदो मथे में सूर थो हुजे कजे हा ईअं त आहे कुझु त कजे वेठे त शींहं ई बुख मरी था वञनि ओ बुढ़ल बोड़ा खुदा जी वास्ते असांजी जान छॾ वञी पंहिंजो कमकार कर ॿार तव्हां ते जो ॿार मां हटो कटो पंहिंजी मज़दूरी कंदुसि तव्हां ते ॿार केरु थींदो सिपाही सुमर सोटा हणी भॼाईसि कुॾाईसि मां कोठा जा कॾा मां कुॾंदुसि मां माण्हू आहियां ॿुधल ॿोड़ो ॻोठ सॼो थो सुञाणे साहब असां सिरकी हलूं हे कि न कोन मुड़ंदो ओ मां ओ जमादार मसालो दादा कहिड़ो मसालो आहे बाबा ओ मुंहिंजो लड़ी आयो लाड़ ना हो जमाल ओ मुंहिंजो खटी आयो खेर सां हो जमालो अदाड़ बस बस ॿियो कलाम था ॻायूं ओ रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा शहज़ोर लाॾा रख संदलीअ ते पेर मुंहिंजा चोर लाॾा ढगा ढोर लाॾा चोर लाॾा ढगा ढोर लाॾा रख संदलीअ ते पेर यो हाई साहब शादी कॾहिं हा फेब्रुअरी जी 3 तारीख़ ते मुंहिंजी मेहंदी हुजतन ऐं 31 तारीख़ ते शादी हुजतन तव्हां ॿिन्ही खे दावतन तव्हां अचतुन हा शादी में शरीक थियण तुन कहिड़ी हाई साहब कहिड़ी तारीख़ ॿुधाई फेब्रुअरी जी 3 मेहंदी रचतन ऐं 31 मुंहिंजी शादी थियतन या मिलाए ताड़ो फेब्रुअरी त तमामु परे आहे फरवरी महीनो ईंदड़ साल बि ईंदो उन खां पोइ बि ईंदो 3 साल 28 थींदा आहिनि ऐं 1 साल 29 थींदो आहे 30 31 9 थींदा तव्हां सही चवतुन या सेठाणी वॾी ख़राब हुजतन मूंखां धोखो कयतन सेठाणी तोखे चूनो हणी वई अथई चूनो तॾहिं बि अछो न ई थियो छा करतुन कुझु कोन करन तन छा ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।